वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफा बोर मुतासरन के हर मुमकिन इमदाद फराम करण की हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से NDMA चेयरमैन इनाम हैदर मलिक की मुलाकात। मौसमियाती तब्दीली ऐं चौमासे की बरसातन खां पोइ जी सूरत हाल ते ब्रीफिंग। NDMA चेयरमैन इनाम हैदर मलिक जो चवणु आहे त बरसात मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं जारी रखियूं वेंदियूं। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु आहे त अॻूणनि फ़ौजनि जो तजुर्बो ऐं रहनुमाई क़ौमी इदारे लाइ क़ीमती असासूं आहिनि। तब्दील थींदड़ अमन जी सूरत हाल में रिटायर्ड फ़ौजी एहलकारनि जो किरदारु अहमियत जोॻो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां पाक फ़ौज जे रिटायर्ड ऑफिसरनि ऐं जवाननि जे मान में आजियाणो। मुल्की दिफ़ाई बका लाइ शहीदनि ऐं अॻूणनि फ़ौजनि जी क़ुर्बानीनि खे भेटा पेश। अॻूणनि फ़ौजनि जो पाक फ़ौज ऐं क़यादत ते मुकमल एतमाद जो इज़हार। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे तू तमामु जल्द हुर्मज़ खे अमेरिकी इलाइक़ो करार ॾियण जो ऐलान कंदो। अमरीका ईरान ते सख़्त मौशी दबाव विझण जी तयारी करे रहियो आहे। दबाव सां तेहरान जंग ख़त्म करण ते मजबूर थी वेंदो। ईंदड़ हफ़्ते ईरान ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां वेंदा। हू महांगो तेल बर्दाश्त कंदा पर ईरान के एटमी हथियार हासिल करण न ॾींदा। तेहरान के शिकस्त ॾेई चुका आहिनि। अमरीका सां ॻाल्हियूं ॿीहर शुरू करण जो फ़ैसिलो अञा न कयो आहे। ईरान ऐं अमरीका विच में ॻाल्हियुनि जी बहाली गैर यकीनी आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची हुर्मुज़ लंघ खे खोलण या बंदि करण जो इख़्तियार रुॻो ईरान वटि हूंदो। तेहरान अमरीका जी धमकियुनि या ताक़त जे मुशाइरे खां ॾिनल नाहे। ईरान जे नाइब परॾेही वज़ीर क़ासिम ग़रीबाबादी। इंडोनेशिया में 7.7 जो ख़ौफ़नाक ज़िलज़िलो 20 ॼणा फ़ौत। इंडोनेशिया जे इलाइक़े मामेरी ख़ौफ़नाक ज़िलज़िले सबबि केतिरियूं इमारतूं मिटीअ जे ढेरनि में तब्दील। इख़्तियारनि सोनामी जी वार्निंग 3 कलाकनि खां पोइ वापसि वठी छॾी। गुल प्लाज़ा साने केस में क़तई चालान पेश न थी सघियो। ईंदड़ ॿुधणी ते चालान जमा कराइण जी हिदायत। सिटी कोर्ट में गुल प्लाज़ा साने केस जी ॿुधणी। चालान पेश न करण ते कावड़ जो इज़हार। जवाबदारनि जी बुरी ज़मानत में वाद। ॿुधणी 5 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। नसीराबाद में ज़रई पाणी जी खोट, लोड शेडिंग ऐं बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी रैली। फरीदाबाद में बि पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ऐं हॉकी वर्ल्ड कप बेल्जियम ऐं नीदरलैंड में शुरू थी रहियो आहे। क़ौमी हॉकी टीम इफ़्तिताही मैच में इंग्लैंड सां मुक़ाबिलो कंदी।